हिते अफ़सोसनाक ख़बर आहे त नसीराबाद बाईपास ते सरकारी गोदामनि जे पोयां हिकु 7 सालनि जे मासूम नवीद बिरोई जो लाश मिलियो आहे, जेको कल्ह शाम 5 वॻे खां गुम हुयो। अॼु सुबुह हुन नंढड़े जो लाश मिलियो आहे, जंहिंखे कंहिं वैशी पंहिंजी जिन्सी हवस जो निशानो बणाइण खां पोइ घुटा ॾेई पिणु क़तल कयो आहे। नंढड़े जे लाश खे पुलिस पंहिंजी तहवील में वठी तफ़्तीश शुरू करे छॾी। उन मौक़े ते डॉक्टर जो चवणु आहे त असुलु हक़ाइक़ फाइनल रिपोर्ट अचण खां पोइ मिलंदी। आओ खुदा तू हेठ लहिया पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ, मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। आओ खुदा तू हेठ लहिया पांजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ, मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ। आओ खुदा तू हेठ लहिया पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञ, मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मुंहिंजी हिकिड़ी खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर पीवीसी पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजधानी सुमरो फोन नंबर 0333370251 033337078866। नोट व्हाट्सएप पिण साॻी नंबर ते आहे।